मुझे पुठियां ॾिसो पिया ही सभु दोस्त हिन वक़्तु निकिता आहिनि ऐं हीउ रस्तो आहे जेको कुझु अहिड़नि इलाइक़नि ॾांहुं थो वञे, अहिड़नि माण्हुनि ॾांहुं थो वञे जिते मुतासिर वेठा आहिनि ऐं छो त उहे अंदरि आहिनि त उन्हनि जी मदद थी कोन पई सघे। सो अॼु मीरपुर ख़ासि में असीं पंहिंजनि उन्हनि दोस्तनि शहज़ाद बजीर, मुर्ज़ा बहर ऐं प्रेम महेश्वरी वारनि सां गॾु वञूं पिया उन्हनि दोस्तनि ॾे। ओके फाइन असां उनजे करे तव्हांखे राय नी त हिते जेको आहे न को बि सियासी माण्हू या इमदाद वग़ैरह केर बि त शाख़्स कोन थो ॾेई सघे। उनजे करे असां माना हिते तकलीफ़ करे तव्हांखे बि वठी हिते। तव्हां सभु अॻियां अचो, जंहिंजे हथ में काट आहे अॻियां अचो, अॻियां शइ मिली आहे छा? ही हिन भाउ खे बि खाराइजांइ, ठीकु आहे अमी, हिन ॿिन्ही खे खाराइजांइ, अकेलो न खाइजांइ। ॿुधायो त तव्हां वटि मदद करण जे लाइ केरु केरु आयो हींअर ताईं? केर ही को आयो भाई मोर कने मदद ने आ चावल आया मोने मिलिया मोने का चीज मोर त टप डूब के रो बचा का दियो का चीज को है भाई नन ना जीत हवारे सोरो मर जा तो कने रोड दे बो 50 भाती नन ना बचा कने लेन रोड दे बो। सो तव्हां ॿुधो हिन आदि जी ॻाल्हि त ही महज़ सिर्फ़ु हिनखे रोड ते नथा वञनि छो त ही ॿारनि खे रिस्क आहे, ख़तरो आहे। भाई मारा ॿार रो खतरो है, मोरा नन ना बचा, मारा बोचड़ा है, निम ॿारन कोली जाओ देव तो सॉरी पले नहीं दे बैठा हूं अते। सो ॾियणो आहे हिते ॾेई वञो, बंद ते वेठा आहिनि, ही रोड ते अधी कोन वेंदी ॿारनि खे वठी करे। हिननि खे ॿारनि ते रोड ते गाॾियूं हलनि थियूं, ट्रैफिकिंग आहे ऐं हू नथी चाहे त हुननि जा ॿार ख़तरे में हुजनि। सो ना बचा मु रोड ते मारा बचा मर जे एक तो गरीब डूबोड़ा घर एक घर पे जा डूब कर वाला बैठा हूं सिर ले दूध मोचा दूध रोड नहीं जा। सो असां त फ़िलहाल त असां वटि कुझु पाणी हुयो, कुझु पकल खाधो हुयो ऐं कुझु ॿारनि जे लाइ शयूं हुयूं जेके असीं खणी आहियूं, जेके नाकाफ़ी आहिनि ख़ासि तौर ते हिन सूरत हाल में। सो रिक्वेस्ट कंदासीं त तव्हां पुॼो हिन लोकेशन ते, हिन माण्हुनि सां अची मिलो ऐं हिन जी सहायता कयो। सो दोस्तो ही सूरत हाल आहे, तव्हां ॾिसो था, हीअ बि कंहिंजा अजहा आहिनि, हीअ बि कंहिंजा घर आहिनि जेके हिन वक़्तु मुकमल पाणी में आहिनि। कुझु बचायो का शइ कोन्हे, घर बार ख़तमु थी विया, बचो सिर आहे असांजो आहे जेको अलाह साईं जा शुक्र आहिनि। रोड ते हर माण्हू ॾेयो थो वञे, सेठ थियो, वॾा माण्हू थिया, मौलवी मुला थिया, ॿियो इंजो हेठि को बि माण्हू, तव्हां आयो केॾो मुश्किलात रस्तो, सिर्फ़ु इहा पाण लथासीं तॾहिं इन्हनि माण्हुनि खे मिलियो, माण्हू रोअण जहिड़ा थी विया। थोरी सवलाई जे लाइ हीउ जेको रस्तो आहे इहो तमामु वेझो आहे, जंहिं रस्ते असां आयासीं उहो ॾाढो ॾुखियो हुयो ऐं हिन रस्ते जी असांखे ख़बर न हुई। बेसिकली हिते पहुचण खां पोइ ख़बर पई त हीउ जेको आहे हितां खां एक्सेस थोरी ईज़ी आहे। त हीउ तव्हांखे हिकिड़ो लैंडमार्क था ॿुधायूं असीं, जेको तव्हांखे सवलाई सां हिन लोकेशन ते पहुचाए सघे थो। हितां खां सिंधड़ी जो ही बोर्ड जेको आहे उहो 6 किलोमीटर आहे ऐं साम्हूं तव्हां ॾिसो था त ही पटड़ी लहे थी, इन पटड़ी जे खाॿे पासे आबादी आहे ऐं साॼे पासे यको तव्हां बंद सां माण्हू था ॾिसो जेका जिथां असीं तव्हांखे वठी आयासीं हिन खां अॻु में।